बिल्कुल सच्चा है। अल्लाह साईं मोमिन के नूर ऐं फ़रासत अता फ़रमाए थो पियो, जंहिंजे ज़रिए सां ॾिसे थो पियो मूंखे हथु वेझो कर मुसलमान कर, मां कलमो पढ़ण लाइ तयारु आहियां। ख्वाजा अब्दुल मालिक सिद्दीकी रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो अल्लाह वारो पंजाब में गुज़रियो आहे। वो पंहिंजे ख़लीफ़ा ख़ासि मुर्शिद आलम रहमतुल्लाह अलैह हाफ़िज़ ग़ुलाम हबीब रहमतुल्लाह अलैह वटि आयो। इन वक़्तु आयो जॾहिं हाफ़िज़ ग़ुलाम हबीब रहमतुल्लाह अलैह सफ़र तबलीग जे सफ़र सां वेलो चकवाल आयो त साईं जो हाफ़िज़ ग़ुलाम हबीब रहमतुल्लाह अलैह जो पुटु हुजे उन जल्दी घर वियो ऐं पंहिंजी वालदा मोहतरमा खे चई त खाधो पचा, बाबे जो मुर्शिद आयो आहे ख्वाजा अब्दुल मालिक सिद्दीकी रहमतुल्लाह अलैह, मानी पचाइण जे लाइ। कलाक खनि गुज़रियो, मानी तयारु थी वई। मानी खणी जीअं ई साईं जे अॻियां रखी वई, ख्वाजा अब्दुल मालिक सिद्दीकी रहमतुल्लाह अलैह फरमायो तव्हांजे घर में सूअर कॾहिं खां आयो आहे? मानी कोन खाईंदुसि। हू शागिर्द हैरान थी वियो, जल्दी जल्दी वापसि घर वियो ऐं माउ खे चई अम्मा साईं जेको आहे मानी खाए कोन थो ऐं चए थो पियो त घर में सूअर तव्हांजे घर में किथां अची वियो आहे? हुनजी अमड़ ॿुधायो त ग़लती मुंहिंजी आहे। हे पाड़े वारी औरत आहे न, इन चयो हो त जॾहिं हज़रत अचे तव्हां ॾे त मूंखे ख़िदमत जो मौक़ो ॾिजो, मां मानी पचाए साईं खे खाराईंदुमि। मूं वरी नियापो हुन ॾे मोकिले छॾियो, हुन मानी पचाए मोकिली आई आहे घर। पोइ ख़बर पई त उन जे मुड़ुस, माई जे मुड़ुस जंहिंजे घरां मानी आई, उन माई जे मुड़ुस पंहिंजा पैसा बैंक में रखिया हुआ सेविंग अकाउंट जे अंदरि, सूद पे खाते। उन मंझां खाधो पचाए करे जॾहिं अलाह वारे जे साम्हूं रखियो वियो, हुन चयो तव्हांजे घर में सूअर कॾहिं खां अची वियो आहे? या हुन कीअं ॾिठो? फ़िरासत मोमिना। अल्लाह साईं हिकिड़ो नूर अता फ़रमाईंदो मोमिन खे तक़वा जी बरकत जे करे, परहेज़गारी जी बरकत जे करे, जेका हुन ॾिठो त मुत्तक़ी परहेज़गार खे अल्लाह तबारक व तआला हिकिड़ो नूर अता फ़रमाईंदो आहे, जेके फ़िरासत मोमिनाना चइबो आहे। इहो टियों इनाम अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ां मुत्तक़ी खे मिलंदो आहे। चौथों इनाम इख़राजुम मिनज़्ज़इक़, मुत्तक़ी परहेज़गार खे अल्लाह तबारक व तआला तंगिन मां कढंदो आहे, ॿाहिरि परेशानियुनि मां ॿाहिरि कढंदो आहे। अल्लाह साईं कलाम मुक़द्दमे में फ़रमायो वमन यत्तक़िल्लाह यजअल लहू मख़रजा, जेको मुत्तक़ी परहेज़गार हूंदो आहे अल्लाह साईं हुन जे लाइ रस्ता खोले छॾींदो आहे, आसानी सां परेशानी मां निकिरी वेंदो। पंजो इनाम मुत्तक़ी परहेज़गार जे मथां अल्लाह साईं उतां रिज़्क़ अता फ़रमाईंदो जिथां गुमान बि न हूंदो। वयरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब, अल्लाह साईं उतां रिज़्क़ ॾींदो मुत्तक़ी परहेज़गार खे जिथे हिन जो गुमान बि कमु कोन कंदो। इहो साॻियो बुज़ुर्ग मुत्तक़ी परहेज़गार ख्वाजा अब्दुल मालिक सिद्दीकी रहमतुल्लाह अलैह, उन पंहिंजे इलाइक़े में मस्जिद ठाही। इलाइक़े वारो उन मस्जिद जो नालो रखियो बेचंदा मस्जिद। साईं फरमायो मस्जिद ठाहींदुसि, चंदो रुपयो बि न कंदुसि, ईअं मस्जिद खे तामीर कंदासीं, सदा न हणंदुसि, केरु हिसो मिलाए वञे त भले मिलाए। पोइ मज़दूरनि खे साईं ॻाल्हायो त मज़दूरनि खे फरमायूं त तव्हां कमु कयो हिते, अल्लाह साईं ॾींदो त उजरत मिलंदव, न ॾींदो त तव्हां बि नफ़िल पढ़िजो, मां बि नफ़िल पढ़ंदो, अल्लाह खां घुरंदासीं। बुज़ुर्ग जो अजीब ज़हन हो। ख्वाजा अब्दुल मालिक सिद्दीकी रहमतुल्लाह अलैह मस्जिद की बिस्मिल्लाह करे तव्हां कमु शुरू कयो। मज़दूर कमु कनि पिया। रमज़ान जो महीनो अची वियो, ईद उल फितर वेझो ईंदी पई वञे, हज़रत साहब खे परेशानी, माण्हू अचनि पिया ताउन कनि पिया, अल्लाह वारो बि मस्जिद ठाराए थो पियो ताउन कनि पिया, जज़्बा ख़ैर सगाली सां ताउन कंदा पिया वञनि त हलंदे 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 पैसा खुटी विया ऐं मथां ईद बि अची वई। साईं खे परेशानी लॻी त हाणे मज़दूरनि खे मज़दूरी ॾियणी आहे, वीचारा परेशान थींदा, ईद मथां लॻी पई आहे। साईं हर अधु कलाक में 2 रकात नफ़िल पढ़े पियो, दुआ करे पियो, 2 रकात नफ़िल पढ़ी वरी दुआ करे, वरी 2 रकात नफ़िल पढ़े वरी दुआ करे, वरी 2 रकात नफ़िल पढ़े वरी दुआ करे। अल्लाह तूं रिज़्क़ मोकिलण वारो ऐं बंदोबस्तु करण वारो, महिरबानी फरमा बंदोबस्तु फरमा। ख्वाजा अब्दुल मालिक सिद्दीकी रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो माण्हू आयो जेको 2-3 ॾींहं हुते रहियो साईं वटि। 2-3 ॾींहंनि खां पोइ जॾहिं मोकिलाइण लॻो त चए पियो साईं मुंहिंजे तरफ़ां तव्हांखे हदियो आहे क़बूल फरमायो, ब्रीफ केस हुजे।
साईं खे ॾेई करे इजाज़त वठी हलियो। साईं वरी छोकिरे खे ज़रूरी अबाए वठे घर वञी रखी आहे। मुस्तग़नी एॾो बुज़ुर्ग एॾो मुस्तग़नी हो जो उन जो इन पासे ध्यानु ई कोन हुयो त ब्रीफ केस आहे, हिन में थी छा थो सघे। पर पुट जी घर वञी रखी आहे। उन वॾो ॿार हो घर वियो ऐं साईं जी घरवारी खे ॾिनई त बाबा मोकिलियो आहे, साईं मोकिलियो आहे रखो। उन अलाह जी बानी वठी करे रखी छॾियो कुंड ते, वरी ध्यानु ई कोन हुयो उन पासे। 3 ॾींहं गुज़रिया ब्रीफ केस ईअं पियो हुजे। साईं जी नफ़िल मथां नफ़िल हुजे, दो पियो घुरे, नफ़िल पियो पढ़े, दो पियो घुरे, नफ़िल पियो। अलाह अॻुवाट ई बंदोबस्तु फरमाए छॾियो। 3 ॾींहंनि खां पोइ घरवारी खे यादि आयो त साईं तव्हां ब्रीफ केस मोकिलियो हो, कंहिंजी अमानत आहे या तव्हांखे कंहिं तोहफ़ो ॾिनो आहे? फरमाए तोहफ़ो ॾेई ॾिसो त खणो, छा आहे हिन में, खणनि त वॾो गरो हुजे। जॾहिं खे खोलियो वियो तो सॼो भरियो पियो 1000 जे नोटनि सां, दस्तनि सां सॼो भरियो पियो। उहो अलाह जो बानो अलाए घणा हज़ार लख रुपया ॾेई करे वयरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब। मुत्तक़ी परहेज़गार खे अलाह साईं उतां ॾींदो आहे जितां 3 ॾींहंनि ताईं बि गुमान कोन वेंदो आहे त हिन में अलाह ताला मुंहिंजे लाइ रिस्क मोकिलियो आहे या मुंहिंजे मज़दूरनि जे लाइ रिस्क मोकिलियो आहे। हिकिड़ो सहाबी सगोरो जे क़ज़ाए हाजत जे लाइ हिकिड़े जंग में वियो। क़ज़ाए हाजत जे लाइ वेठो, साम्हूं हिकिड़ो टुंगड़ो नज़र आयोसि कुएं जो। उन मञा कुओ निकितो, हिकिड़ो वात में दीनार हुजेसि, उहो खणी अची करे उन साहबी जे अॻियां रखी। वरी अंदरि वियो, वञी करे हिकिड़ो ॿियो सुराख मां हिकिड़ो दीनार खणी आयो, अची करे उन साहबी जे अॻियां रखी। पहिरियां हिकिड़ो, हाणे 2 थी विया। वरी इहो साॻियो खूह अंदरि वियो ऐं अंदरि वञी करे वरी अञा 3 हिकिड़ो खणी आयो दीनार वात में। हा जंग हुजे, खणी करे अची करे साईं जे साम्हूं रखी। वरी 4थों बि खणी आयो, वरी 5हों बि खणी आयो, वरी बिल हाणे हीउ ॾिसेसि पियो वेठो। बिल आख़िर वियो अंदरां वञी करे हिकिड़ी थेली खणी आयो, कपिड़े जी थेली हुजे, हुन में दीनार हुजे, उनखे वात सां चिके 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 अची हुन साहबी जे अॻियां रखी। वरी वियो त मोटियो ई कोन। साहबी सगोर करे अहिड़ो अजीब मामिलो ॾिसंदा त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़ रुजू रखंदा हुआ। ते सभु सामान खणी करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अची साम्हूं रखी। जंहिं महिल ॻणाया विया त हुन में 16 दिरहम टोटल मिलाए छॾिया। ऐं अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े कुएं अची करे मुंहिंजे साम्हूं आहिस्ता आहिस्ता रखंदो, आहिस्ता आहिस्ता रखंदो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, अल्लाह तबारक व तआला तोखे रिस्क ॾिनो आहे हिन कुएं जे ज़रिए सां। मुत्तक़ी परहेज़गार खे उतां अल्लाह साईं रिस्क ॾींदो जितां हुनजो गुमान बि कोन हूंदो। 6हों इनाम मुत्तक़ी परहेज़गार जे मथां मइयत इलाही नसीब थी वेंदी आहे, अल्लाह तबारक व तआला जो साथ नसीब थी वेंदो आहे। वअलमू अन अल्लाह मअल मुत्तक़ीन। अल्लाह साईं फरमाए थो, कन खोले ॿुधी छॾियो, बेशक मां अल्लाह मुत्तक़ीन सां गॾु आहियां। साईं SP सां मुंहिंजा तालुकात आहिनि, साईं DSP सां मुंहिंजा तालुकात, साईं IG सां मुंहिंजा तालुकात, साईं वज़ीर आला सां मुंहिंजा तालुकात आहिनि। माण्हू ख़ुशी ख़ुशी चवंदा आहिनि मुत्तक़ी ऐं परहेज़गार जे बारे में अल्लाह साईं फरमाए थो, मां अल्लाह इन सां तालुक़ पाण रखां थो पियो। 7हों इनाम मुहब्बत इलाही। मुत्तक़ी परहेज़गार सां अल्लाह साईं मुहब्बत रखे थो पियो। तव्हां असां तड़पूं था पिया, अल्लाह पंहिंजी मुहब्बत नसीब फरमा, असां तुंहिंजा आशिक़ आहियूं, अल्लाह सां तोसां सचा आहियूं, अल्लाह सां तोसां मुहब्बत कयूं था पिया। पर अल्लाह सां फरमाए थो, मां उन्हनि सां मुहब्बत कयां थो पियो जेके मुत्तक़ी परहेज़गार आहिनि। फ़इन्न अल्लाह युहिब्बुल मुत्तक़ीन। बेशक अल्लाह मुत्तक़ीन ऐं परहेज़गारनि सां मुहब्बत रखे थो पियो। 8हों इनाम तक़वा वारनि जे मथां, परहेज़गारनि जे मथां अल्लाह तबारक व तआला जो इहो आहे जो अल्लाह साईं हुननि जे अहवालनि खे इस्लाह फरमाए थो पियो, हुननि जी हालात खे इस्लाह फरमाए थो। या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह वक़ूलू क़ौलन सदीदा। ए ईमान वारो, तक़वा इख्तियार करो, अल्लाह खां डिॼो, सच सच ॻाल्हायो। युस्लिह लकुम अअमालकुम। अल्लाह तबारक व तआला तव्हांजे अअमालनि जी इस्लाह फरमाईंदो। मुफ़स्सिरीन किराम लिखियो, अमाल मां मुराद हालात आहे, अल्लाह साईं हुनजी हालात जी इस्लाह फरमाईंदो। 9हों इनाम मुत्तक़ी परहेज़गार जे मथां अल्लाह साईं दुश्मननि खां हिफ़ाज़त फरमाईंदो।
असां सॼो ॾींहुं परेशान आहियूं। पुफी तावीज़ त कोन करे छॾिया आहिनि, मासी तावीज़ त कोन करे छॾिया आहिनि, ऑफिस में फलाणे मुंहिंजे ख़िलाफ़ु त कोई तावीज़ त कोन करे छॾिया आहिनि, दुकान वारे फलाणे दुकान वारे मुंहिंजे ख़िलाफ़ु के तावीज़ त कोन करे छॾिया आहिनि। रिस्क बंदि थी वियो आहे। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो तक़वा इख़्तियार कयो, मां हिन दुश्मननि खां तव्हांखे महफ़ूज़ करे छॾींदुसि। व इन तस्बीरू व तत्तकू, तव्हां सब्र इख़्तियार कयो ऐं परहेज़गारी इख़्तियार कयो। ला यज़ुरुकुम कैदुहुम शैआ, तव्हांखे थोरी बि तकलीफ़ कोन ॾेई सघंदा तव्हांजा दुश्मन। जेके बि मकर ऐं फ़रेब कंदा तव्हांजे वेझो ई कोन अची सघंदा उहे मकर ऐं फ़रेब कंदे कंदे। सूरत आल इमरान में अल्लाह से फरमाए, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़ो मुआहिदो कयो हो यहूदियुनि सां। यहूदियुनि सां मुआहिदो कयो हो। उन मुआहिदे जी पासदारी करण जे लाइ साईं जन उन्हनि सां ॻाल्हाइण जे लाइ विया। जॾहिं ॻाल्हाइण जे लाइ विया त हिकिड़े यहूदी चयो साईं हिते बीहो, मां अचां थो, बीहो। साईं जन खे हिकिड़े भिते ओट में बीहारे हलियो। इहो उनजो घर हो। अंदरि वियो, घर में मथां वञी छिप त तव्हां हेॾो वॾो पथर खईं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे मारण जे लाइ, शहीद करण जे लाइ उहो खणी आयो मथां। साईं जन हेठि बीठा हुजनि, भित ते मथे आयो, वॾी छिप पकड़ी। आहिस्ता आहिस्ता खणंदो अचे पियो, खणंदो अचे पियो। एतिरे में जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अची वियो। हुन पत्थर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथां ई उछलियो। जिब्रील अलैहिस्सलाम फरमायो साईं थोरो हीअं त थियो, थोरो हीअं त थियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीअं थिया त पत्थर अची हेठि किरियो। माना उन्हनि मुआहिदे जी भंज खड़ी करे छॾियो। तक़वा इख़्तियार कंदासीं, अल्लाह से ईअं बचाईंदो। ज़रे तां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बचाइनि, ज़रे तां। जिब्रील अलैहिस्सलाम ईअं न फरमायो साईं थोरो हीअं थियो, हीअं न थियो। हीअं थियो जॾहिं न फरमाए त उहो पत्थर अल्लाह जे रसूल जे मथां अची करे। अल्लाह साईं फरमाए थो तक़वा इख़्तियार कंदो तव्हांखे दुश्मननि खां महफ़ूज़ मां करे छॾींदुसि। तक़वा छा आहे? गुनाह खां बचण जो नालो तक़वा आहे। ॾहों इनाम अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ां मुत्तक़ी परहेज़गार जे मथां हीउ पवंदो आहे, अल्लाह साईं पुल सिरात तां गुज़रान आसानी फरमाए छॾींदो आहे। व इम मिनकुम इल्ला वारिदुहा कान अला रब्बिका हतमम मक़दिया, तव्हां मञा हर हिकु माण्हू खे लाज़िमन ऐं ज़रूरन इन तां गुज़रणो आहे। पुल सिरात तां नेकोकार हुजे बदकार हुजे, बादशाह हुजे फ़क़ीर हुजे, इज़त वारो हुजे ज़िलत वारो हुजे, पैसे वारो हुजे ग़रीब हुजे, हर हिकु माण्हू खे हितां गुज़रणो पवंदो, कुझु बि थी पए। वली हुजे या गुनाहगार हुजे, सभिनि खे पुल सिरात वटां गुज़रणो आहे। अल्लाह से फरमाए व इम मिनकुम इल्ला वारिदुहा कान अला रब्बिका हतमम मक़दिया, तव्हां मञा हर हिकु माण्हू खे पुल सिरात तां गुज़रणो आहे। फ़ैसिलो यकीनी थी चुको आहे। सुम्मा नुनज्जिल लज़ीना नत्तक़ौ, पोइ असां निजात ॾींदासीं जेके मुत्तक़ी परहेज़गार आहिनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अखि छिंबींदो त पुल सिरात पार परे पासे बीठो हूंदो। पुल सिरात कहिड़ी वॾी आहे? ई पंधु हलिजे न, 500 साल ई सिधो माण्हू हले, वरी 500 साल ई मथे हले, वरी 500 साल ई हेठि हले। इहा एतिरी डिघी पुल सिरात आहे जेका वार खां सन्ही आहे, तलवार खां तेज़ आहे। एॾी डिघी पुल सिरात मुत्तक़ी परहेज़गार माण्हू अखि छिंब में पार करे वेंदो, ख़बर ई कोन पवंदो, अखि छिंबंदो परे पासे बीठो हूंदो। व नज़रु ज़ालिमीन फ़ीहा जफ़ीहा, ऐं जेके ज़ालिम माण्हू हूंदा, गुनाहगार हूंदा, उहे कटिजी कटिजी किरंदा। इहा पुल सिरात जहन्नम जे मथां ठहियल आहे, बसि हलंदा वेंदा, कटिजंदा वेंदा, हेठि जहन्नम में किरंदा वेंदा। मुत्तक़ी जे बारे में अल्लाह साईं फरमाए थो मां उनखे आख़िरत में निजात अता फरमाईंदुसि, पुल सिरात तां अखि छिंब में पार करणु फरमाईंदुसि। अल्लाह खां दुआ आहे अल्लाह तबारक व तआला तां ऐं असांखे मुत्तक़ी परहेज़गार बणजण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िरु दाअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जिन साथियुनि सुन्नत न पढ़ी सुन्नत